जी नाज़रीन, साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं ऐं जेके आहिनि से मौलाना साहब पाण सां गॾु आहिनि, रफ़ाकत अली नजफ़ी साहब। उन्हनि खां ॻाल्हि ॿोल हले पई जेको मां विच ते अधूरी छॾे करे पाण साई ते वियासीं, उन उतां ई ॻाल्हि ॿोल शुरू कंदासीं। जी साईं। अच्छा, पहिरें सेशन में असांजी जेका गुफ़्तगू हली रही हुई उन में असां सीरत जो जेको आहे सो टॉपिक खयोसीं। हाणे मसइलो इहो आहे त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी असांजे लाइ नमूने अमल आहे। उहो कीअं? उहो ईअं जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जॾहिं बि को साइल ईंदो हुयो, सरकार जी इहा आदत हुई त कॾहिं बि साइल खे ख़ाली वापसि न कनि। सही। यानी एतिरे क़दुरु पाण मुआशिरे में असांजे लाइ जेको आहे सो क़ाबिल सताइश ऐं क़ाबिल जेको आहे सो इतबा आहिनि सरकार जी ज़ात जो। पाड़े में हिकु यहूदी छोकिरो बीमार थी थो पए ऐं एतिरो उहो हलण में हलाक थी थो वञे त काइनात जो रसूल, सही बुखारी ऐं एहतजाजी तबरसी बयानु कनि था त काइनात जो रसूल सहाबा खे वठी करे पाण उन जे दर वञनि था ऐं दरवाज़ो कुंडो खड़काए उन जे पीउ सां इजाज़त वठी अंदरि वञी उन यहूदीअ खे पुछा था कनि। ऐं उनखे जॾहिं इस्लाम जी दावत ॾियनि था त हू पंहिंजे पीउ सां गॾोगॾु इस्लाम क़बूल थो करे। यानी छा? यानी असांखो इंसान मुतासिर थींदो किरदार जे हिसाब सां, किरदार जे प्रोसीजर सां। ज़बानी तबलीग खां वधीक इहो आहे त तव्हां अगरि कंहिं वटि रहो था ऐं तव्हांजा पड़ोसी काफ़िर आहिनि त इस्लाम जो हक़ु इहो आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पैरवी असांखे इहो थी चवे ऐं असांजो ज़मीर बि असांखे इहो थो चवे। सची ॻाल्हि इहा आहे। लेकिन ज़मीर ते असां केतिरो अमल था कयूं वल्लाहु आलम, उहो तव्हां मुआशिरे में ॾिसो था, ख़बर अथव। लेकिन असांखे ईअं न करणु खपे। मुआशिरे में रसूल ख़ुदा जी ज़िंदगी जॾहिं असांजे लाइ नमूने अमल आहे न, त पोइ काइनात जे रसूल खां वधीक असांखे कुझु नज़र बि न अचणु खपे। बसि ॻाल्हि ख़तमु। हिन काइनात जो रसूल यहूदीअ जे घर वञी यहूदीअ जे पुट खे पुछण थो वञे हू बीमार आहे, त उन अख़लाक खां मुतासिर थी करे यहूदी पाण ऐं यहूदीअ जो पुटु ॿई मुस्लमान थी था वञनि, यानी अमल सां तबलीग। ऐं उन खां पोइ रसूल ख़ुदा जी ॿी आदत हुई कंहिं साइल खे ख़ाली वापसि न करणु। असां त कोशिशि हूंदी आहे, अॼुकल्ह त असां वटि कराचीअ जो माहौल आहे, अलाह पनाह जे असां दुआ घुरंदा आहियूं, अलाह साईं शल को महिमान न अचे। बसि वॾी ॻाल्हि इहा आहे। असांजे लाइ मुश्किल महिमान आहे। महिमान खे नंगर कीअं खाराईंदासीं, असां महिमान सां मुंहुं कीअं ॾींदासीं। असां छो पढ़ियल मुआशिरो हूं, आइडियल हूं, लेकिन हक़ीक़ी आइडियल जेको अलाह जे रसूल जी ज़ात आहे न, उन वटि जॾहिं बि को साहिल अचे थो, या रसूल अलाह मूंखे बुख लॻी आहे, अलाह जो रसूल चवे थो घरां ॾिसी अचो, जेको कुझु पकल आहे खणी अची ॾियोसि। कंहिं वटि न आहे, अलाह जो रसूल साहबनि खे चवे थो त कंहिं वटि आहे कुझु त ॾियोसि। आहे केरु जेको अॼु हिन जी महिमानी करे ऐं अलाह जो पाण महिमान थी वञे? त अबू तलहा अंसारी उनखे जेको आहे सो वठनि था, साहिल खे वठी वञी पंहिंजे हिसे जी मानी उनखे खाराइनि था। काइनात जे रसूल जी इतबा में केॾो जेको आहे सो सुकून आहे। ऐं उन खां पोइ हिकिड़ो ॿियो साहिल थो अचे काइनात जे रसूल वटि। रसूल लाइ इहो न पुछंदा हुया त मुस्लमान आहे, कलमो पढ़ियो अथई। यानी रसूलुल्लाह जे किरदार मां इंसाननि खे ख़बर पवंदी हुई, रसूलुल्लाह जे अमल मां इंसाननि खे ख़बर पवंदी। आख़िरी सुवालु तॾहिं थींदो हो, फलाणा हाणे इस्लाम क़बूल कंदे? अलाह खे मञ, मां मुहम्मद अलाह जो रसूल आहे, मुंहिंजे नबूअत जो इक़रार कर। त इंसान जे एतिरो अख़लाक ॾिसी करे किरी पियो हुजे, उहो कीअं न मञींदो। हिकिड़े ॻोठ जो देहाती जंहिंखे आराबी चवंदा आहिनि, अरबी ज़बान में ॻोठ वारनि माण्हुनि खे आराबी चवंदा आहिनि। हिकिड़ो आराबी अचे थो, या रसूल अलाह मूं वटि उठ हुया, उठ विञाइजी विया आहिनि, कर्ज़ी हुयुमि, कर्ज़ु अञा चढ़ियो पियो आहे, अलाह जे नाले ते तोखे तुंहिंजे अलाह जो वास्तो आहे। हाणे यहूदीअ जो सुवालु करण जो तरीक़ो ॾिसो, आराबी आहे, यहूदी आहे, सुवालु करण जो तरीक़ो ॾिसो। चए तोखे तुंहिंजे अलाह जो वास्तो आहे, मुंहिंजी मुश्किल हल कर। नबीअ ईअं न चयो तूं काफ़िर आहे, पहिरियों कलमो पढ़। नबीअ मुकरम पहिरियों सहाबा में ऐलान कयो, आहे केरु जेको हिन जी मुश्किल हल करे? सहाबा इज्तिमाई सूरत में उथिया, इन जी मुश्किल हल थी। उन खां पोइ अलाह जे रसूल चयो त मां नबी थी करे तोखे दुआ थो कयां, तूं वेंदे तोखे तुंहिंजा उठ बि मिली वेंदा। हेॾो हिन जो कर्ज़ो लही वियो, अॻियां वियो उठ बि मिली विया, मोटी आयो उठनि सूधो।
अलाह जे रसूल जे क़दमनि ते किरी चई जेॾो तुंहिंजो अख़लाक़ आहे न, जेॾी तुंहिंजी अमानत परवरी आहे न, जेॾी तुंहिंजी तामीज़ आहे ज़िंदगीअ जो उथण वेहण में, मूंखे कलमो पढ़ाए मां मुस्लमान थो थियां। सुभान अल्लाह। अहिड़े हिसाब सां यानी ॾिसो मुआशिरे खे ठाहिणु, मुआशिरे खे जोड़णु। कंहिं बि मुआशिरे में अलाह जे रसूल जेतिरियूं बि जंगियूं कयूं, अख़लाक़ी तौरु तव्हांखे कंहिं बि जंग में इब्तिदा न मिलंदी। बिल्कुलु इब्तिदा यानी रसूल ख़ुदा जे तरफ़ां इब्तिदा थी हुजे त मां तव्हां सां विढ़ण थो अचां। यहूदी आया, मुशरिक आया, काफ़र आया, लेकिन काइनात जे रसूल कॾहिं बि शुरूआति न कई। हिकिड़े दफ़े जेका ख़ैबर जी जंग आहे, उहो बि जॾहिं अलाह जो हुकुम थियो त मुंहिंजा हबीब हे तुंहिंजे लाइ शैतानगिरियूं था कनि, तूं हिननि ते जेको आहे सो पड़ाव ॾे, लेकिन जंग जी इब्तिदा तूं न कंदे। उते बि अलाह जे रसूल जंग जी इब्तिदा न कई आहे, लश्कर वठी आया आहिनि, लेकिन जंग जी इब्तिदा न कई आहे। यानी किरदारे रसूल असांखे ॿुधाए थो त असां वेढ़ण न, असां मुआशिरे खे जोड़ण आया आहियूं, ताकी इहो मुआशिरो सुभाणे ख़ुदावंद मुताल जे हुज़ूर पेश कयूं। लेकिन अहिड़े मइयार जो मुआशिरो हुजे जो माण्हू मुफ़्ती साहिब खे ॾिसी कलमो पढ़े, माण्हू फिरदौसी साहिब खे ॾिसी कलमो पढ़े, माण्हू मूंखे ॾिसी कलमो पढ़े, लेकिन अफ़सोस लेकिन अफ़सोस त उहो दीन छा हूंदो। बाबा ज़बरदस्त। रसूल अल्लाह जो साईं जो नालो आयो आहे त उनजी सारा में हिकिड़ी सुहिणी नात ॿुधूं था, उन खां पोइ हिकिड़ी मोइन ख़ान कादरी साहिब पाण खे ॿुधाईंदा। बिस्मिल्लाह कयो। सभी रातों तस्कीन में ढल जाते हैं, गम सभी रातों तस्कीन में ढल जाते हैं, जब होता है हालात बदल जाते हैं, जब करम होता है हालात बदल जाते हैं। कोई देखे तो सही उनकी दुहाई देकर, कोई देखे तो सही उनकी दुहाई देकर, जज्बा सादिक हो तो पत्थर भी पिघल जाते हैं, इश्क सादिक हो तो पत्थर भी पिघल जाते हैं, जब करम होता है हालात बदल जाते हैं। आ पड़े हैं तेरे कदमों में ये सुन कर हम भी, आ पड़े हैं तेरे कदमों में ये सुन कर हम भी, जो तेरे कदमों में गिरते हैं संभल जाते
ہیں جو تیرے قدموں میں گرتے ہیں سنبھل جاتے ہیں جب کرم ہوتا ہے حالات بدل جاتے ہیں اس میں احمد کا وظیفہ ہے ہر ایک غم کا علاج اس میں احمد کا وسیلہ ہے ہر ایک غم کا علاج لاکھ خطرے ہوں اسی نام سے ٹل جاتے ہیں لاکھ خطرے ہوں اسی نام سے ٹل جاتے ہیں جب کرم ہوتا ہے حالات بدل جاتے ہیں غم سبھی راحتوں تسکین میں ڈھل جاتے ہیں جب کرم ہوتا ہے حالات بدل جاتے ہیں ماشاءاللہ سبحان اللہ بہت زبردست بہت بہت شکریہ آپ کا معین صاحب جی ناظرین जेको आहे सो जॾहिं नात हली रही हूंदी आहे त असां बहरहाल जेको आहे सो रूहानी तौरु जेको ज़िक्र थी रहियो हूंदो आहे नबी साईं जो त हुन जहान में पुॼी वेंदा आहियूं जंहिं जहान में उहे हुया ऐं उन रम्ज़ खे माणण जी कोशिशि कंदा आहियूं जंहिं रम्ज़ में हर मुसलमान खे हुअणु घुरिजे हर मुसलमान जो इहो ही जेको आहे सो उन काइनात में छाजे लाइ मोकिलियो वियो आहे अॻु में ॻाल्हि ॿोल्हि हले पई रफ़ाकत अली साहब सां ऐं जेको आहे सो ब्रेक जो टाइम वेझो अची पहुतो आहे त पाण जेको आहे डिस्कशन ब्रेक खां पोइ शुरू कंदासीं तेसि ताईं जेको आहे सो सवाल कयां त सवाल बि विच ते रहिजी वेंदो पर ख़ैर बहरहाल जी नाज़रीन साईं खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं ऐं असां सां गॾु मुफ़्ती अला बख्श साहब मौजूदु आहिनि बिना देरि कंदे उन्हनि ॾे वेंदसि साईं इहा ख़िदमत ख़ल्क़ जेको पाण जंहिं टॉपिक ते ॻाल्हाए रहियो इंसानियत जी ख़िदमत अलाह जी मख़लूक जी ख़िदमत इन खे हिकिड़ो अक्सर कुझु माण्हू कुझु धुरियूं अहिड़ियूं आहिनि जेकी शिकिल इन शिकिल में त असां ख़िदमत करणु वञी रहिया आहियूं ऐं तबलीग जी गर्ज़ खां घरनि खां परे हलिया वेंदा आहिनि अच्छा उहो टाइम फ्रेम जो कुझु ख़बर बि न हूंदी आहे 2 महीना 3 महीना कॾहिं कॾहिं सालनि जा साल माण्हू पंहिंजे घरनि खां परे हूंदा आहिनि हाणे हिन जे पोयां तव्हांजा जेकी ॿार आहिनि जिन जो फ़र्ज़ु सभिनी खां अॻु में तव्हां ते इहो फ़र्ज़ु आहे त तव्हांखे उन्हनि जो ख़्यालु रखिणो आहे कफ़ालत करणी आहे त इहो अमल सही आहे इहे की माण्हू जस्टिफाई कंदा आहिनि त असां हिकु त तबलीग करणु वञी रहिया ॿियो ख़ल्क़ जी ख़िदमत करणु वञी रहिया जंहिंजे लाइ असांखे मोकिलियो वियो आहे पर पोयां तव्हांजा माउ पीउ आहिनि या तव्हांजी घरवारी आहे या तव्हांजा ॿार आहिनि त इहो छा माण्हुनि जो इहो जेको असांजो बिहेवियर आहे इहो सही आहे छा तव्हां छा था सम्झो ॾिसो इस्लाम जेको आहे न उहो हिकु सिरात मुस्तक़ीम आहे यानी दरमियानो रस्तो आहे ऐं इन में एतिदाल आहे न हद खां वधो न हद खां घटि थियो हर मुआशिरे में हर माण्हू ते कुझु ज़िमेदारियूं थींदियूं आहिनि उहे ज़िमेदारियूं निभाइणु जेको आहे लाज़मी हूंदो आहे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू पंहिंजी जान जी बि ज़िमेदारी आहे उनखे बि पूरो करिणो आहे पंहिंजे फैमिली जी बि आहे पीउ माउ बि आहे भाउ भेण बि आहिनि रिश्तेदार बि आहिनि उनखे करिणो इन जूं ज़िमेदारियूं तव्हां पूरो करो पोइ तव्हां भले कयो अॻिते कमु ॿी शइ इहा आहे जेको हज मां जॾहिं हिकिड़ो मिले थो न हज कंहिं माण्हू ते फ़र्ज़ु थिए थो
हज जॾहिं त इस्लाम जो हिकिड़ो रुकन आहे त उन माण्हू ते जंहिंखे इस्तितात हुजे, इस्तितात मतिलबु इहो आहे त इहो ओॾे वञे ऐं पोयों घर जो सारो ख़र्चो ऐं घर जो जेकियूं ज़रूरियात आहिनि उहो पूरियूं करे इजाज़त वठी पोइ वरी वञे। सही। हाणे ॻाल्हि ईअं आहे त जेके तबलीग ते वेंदा आहिनि माण्हू, त तबलीग ते स्पेशली, त उहे उन्हनि जूं ॿ वजह हूंदियूं आहिनि। हिकु उहो त पाण सिखणु वेंदा आहिनि, तबलीग में वञी करे सिखनि था, नमाज़ जी पाबंदी बि आहे, कुझु ॿियूं मामलात बि आहिनि, उहे सिखी करे वञनि। हिकिड़ो हूंदो ॿियनि खे सेखारण जे लाइ। पाण सिखण जे लाइ त ज़रूरी आहे माण्हू सफ़र करे, सिखंदो जेतिरो ॿाहिरि वेंदो, लेकिन ॿियनि खे सेखारण जे लाइ मां इहो चवां थो त पहिरियों पंहिंजो पाण खे सेखारे, पंहिंजी तरबियत कयो सभ खां पहिरियों, उन खां पोइ पंहिंजी औलाद जी कयो। ऐं तव्हां भला हूंदव, तव्हांजी औलाद भली हूंदी, तव्हांजा भाउ भेण भला हूंदा जेकॾहिं तव्हां उन्हनि सां सुठो रवैयो इख़्तियार कंदो। दीन इहो ई चए थो। ऐं उन सां गॾु पोइ तव्हां पंहिंजी फैमिली खे सेट कयो, फैमिली खां पोइ पंहिंजी सोसाइटी खे सेट कयो, सोसाइटी खां पोइ जेतिरो तव्हांखे अलाह ताला हिमत ॾिए थो तव्हां ओतिरो बहितरीन माण्हुनि जे लाइ मतिलबु उन जी तरबियत कयो। तरबियत वारो पहलू हुस्न अख़लाक वारो पहलू आहे, ऐं ॿिनि जूं ज़रूरतूं पूरियूं करणु आहे, ॿियनि जूं हाइतूं पूरियूं करणु आहे, इहा शइ बहितरु आहे। लेकिन कॾहिं ईअं न कयो त पंहिंजे घर वारनि खे तकलीफ़ ॾेई करे ॿियनि खे तव्हां आसानी कयो, मतिलबु ॿियनि खे तव्हां ख़ुशि करो। अच्छा, ॿिए जी ज़रूरत आहे, उन जी ज़रूरत तव्हां पूरी करो, पंहिंजे घर वारनि खे तकलीफ़ न ॾेई करे। हिते हिकिड़ो वाक़ियो अचे थो बीबी साहिब जो, हिकु मशहूरु आहे, बीबी फातिमा ज़हरा सलाम अलैहा जो। त तबियत उनजी ठीकु न हुई, त मौला अली साईं पुछा कई त तव्हांखे का शइ पसंदि आहे? फरमायो त दिलि चाहे थी त मां ॾाढ़ूं खायां। त मौला अली साईं फरमायो त मां वठी अचां थो। बहरहाल मौला अली साईं कीअं करे उहो ॾाढ़ूं हिकु वठी अचनि पिया, त रस्ते में हिकिड़ो कमज़ोर ज़ईफ़ माण्हू ॾिठईं मौला अली साईं खे सदा ईअं चयईंसि मुंहिंजी दिलि चाहे थी मूंखे ॾाढ़ूं ॾियो। त मौला अली साईं सोचियो त ॾाढ़ूं जेकॾहिं मां हिन खे ॾियां थो, साइल आहे, ऐं अलाह साईं क़ुर पाक में फरमायो अमस साइल फला तनहर, कोई जेको अचे थो उनखे झिणिक न ॾियो। ऐं मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त साइल जेकॾहिं घोड़े ते चढ़ी बि अचे, तव्हां जेका ज़रूरत खणी अचो उनखे तव्हां वापसि न कयो, जीअं मौलाना साहिब बि ॿुधाइनि पिया। त चईं जेकॾहिं हिन खे नथो ॾियां त क़ुर हदीस ते अमल नथो थिए, ऐं होॾे बीबी साहिब इंतज़ार में आहे। पोइ छा कयईं त पाण अधु ॾाढ़ूं कटे उनखे ॾिनो, अधु जेको आहे बीबी साहिब जे लाइ खणी आहे। जीअं ओॾे पहुता त बीबी साहिब फरमायो त जीअं तूं अधु ॾाढ़ूं उनखे ॾिनो, उन टाइम मुंहिंजी तबियत सही थी वई, ऐं मूंखे इन जी जेकी चाहत हुई उहा मूंखां ख़तमु थी वई, तूं इहो भलो कमु कयो। त हाणे की इहो बि हो त मौला अली साईं सारो जो सारो ॾाढ़ूं उनखे ॾेई छॾींदा, ईअं बि थी सघे पियो। लेकिन उनखे अधु कयो त जेको घर जी ज़िमेदारी आहे उनखे बि पूरी करो। ऐं हिकिड़ो ॿियो अहल बैत तार जो हिकिड़ो वॾो वाक़ियो आहे, त अगरचे बाज़ उलमाउनि में इख़्तिलाफ़ बि कयो आहे। जॾहिं सैयदना इमाम हसन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी तबियत मुबारक नासाज़ हुई, त पोइ बीबी साहिबा मन्नत मनी हुई त जंहिं ॾींहुं सही थी वेंदा त असां रोज़ा रखंदासीं। त बीबी साहिबा जॾहिं तबियत सही थी वई, बीबी साहिबा मौला अली साईं रोज़ा रखिया। त इफ़्तारी जे टाइम जेको आहे त जेको हुन तयारु कयो त ॿाहिरों कोई सदा हईं त मां मिसकीन आहे, मूंखे ॾियो, कोई ॾियो मां खायां। उहो जेकी शइ खणी ॾिनो। हिकु ॿिए ॾींहं ते यतीम सदा हईं इफ़्तारी जे टाइम, त मां बुखियो आहियां, मूंखे ॾियो, त उहो इफ़्तारी वारो सामान खणी वियो। टे ॾींहं ते हिकु कैदी या ग़ुलाम आज़ाद उन अची सदा हईं, त उहो बि खणी ॾिनो। त हाणे इहो जेको अक़ली तौर ते सम्झ अचे थो त बाबा पंहिंजे ॿारनि जे अॻो खाधो ताम तयारु आहे, ॿाहिरों सवाल ई आयो त उनखे खणी करे ॾिनो वियो आहे। त इहो को बहितरु हो या न हो? अक़ली तौर ते त बहितरु न हो खणी करणु, लेकिन हे ख़ानदान उहो जंहिंजे चऊं त अलाह ताला उनजी ततीर क़ुर पाक में बयानु फरमाई। ॿी शइ इहा आहे त जन्नत जा मालिक इहे हुया, जो हिननि शयुनि जो हिन जी इहा ई हूंदी हुई, जज़्बो हूंदो हो त जेतिरो थी सघे असां ॿियनि जी ख़िदमतूं। उन वक़्ती तौर ते खणी ॾिनो, लेकिन बाद में पंहिंजो ॿियो इंतज़ाम करे वरितो हुनो। त अलाह ताला फरमायो युतइमून अत्ताआम अला हुब्बिही मिस्कीन व यतीम व असीरा। अलाह ताला हिननि जी तारीफ़ कई त इहे केॾा भला माण्हू आहिनि जेके पंहिंजी चाहत हूंदे बि, मानी तयारु हूंदे बि, जेकॾहिं ॿाहिरों कोई मिसकीन अची वियो आहे, यतीम अची वियो आहे, या कोई क़ैदी अची वियो आहे, त पंहिंजो ताम तयारु थियल उन्हनि खे ॾेई अचनि था, चाहत हूंदे बि। त
त हाणे इन मां इहो नथो थिए वरी जेके हिकिड़ो हूंदो आहे हुन जी का तरबियत न हुई या आम माण्हू आम त न त उहो त असांजा हिकु उहे जंहिंजी असां इक़्तिदा कयूं था त उन्हनि इहो ॾिनो त तव्हां मुश्किल वक़्त में कंहिंजी मदद कयो पोइ तव्हां ॾिसो त थोरी देरि जे लाइ तकलीफ़ थिए थी तव्हां सबुरु करे वञो वरी बाद में करे वठो। बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे अॼु वारे मुआशिरे में असांखे इहो आहे पंहिंजे हिकिड़ो माण्हू वरी त छा चवंदा आहिनि त सदको जेको हूंदो आहे ॿियनि खे वञी ॾींदा आहिनि जॾहिं त पंहिंजे ॿारनि खे खाराइण बि सदको आहे पंहिंजी घरवारी खे खाराइणु सदको आहे भाइनि भेणनि खे खाराइणु सदको आहे पीउ माउ खे खाराइणु सदको आहे इन खे जेतिरो तव्हां पंहिंजे दस्तरखान में वुसात आणींदो अलाह ताला तव्हांखे ओतिरी ॾींदो बल्कि वधीक करे ॾींदो। उन में मां इहो गुज़ारिश कंदुमि त जेतिरो थी सघे पहिरियों पंहिंजा माइट ॾिसो पंहिंजूं भेणियूं ॾिसो पंहिंजा भाउ ॾिसो पंहिंजे पीउ माउ ॾिसो मासात सौट ॾिसो उन्हनि खे ॾियो पंहिंजे पाड़े खे ॾिसो ऐं उन खां पोइ यतीमनि खे ॾिसो इन्हनि खे ॾियो परे वञी करे तव्हां न ॾियो। सही हता की मुंहिंजो नज़रियो इहो आहे त पहिरीं इन्हनि खे ॾियो मस्जिद में वञी पोइ ॾियो मदरसे में वञी पोइ ॾियो त तव्हां हिननि खे पहिरियों ॾियो जंहिंजो अलाह ताला ज़कात छो फ़र्ज़ु कई आहे फितरानो छो फ़र्ज़ु कयो आहे सदकात जो लाइ छो फ़र्ज़ु कयो आहे मिसाल असांखे हिकिड़ो कुझु इबादात आहिनि असां उन्हनि खे ई कंदा आहियूं फॉलो मिसाल असां नमाज़ पढ़णी आहे जुमे जो ॾींहुं आहे त जुमे जी नमाज़ पढ़णी आहे त ॿिया रोज़ो रमज़ान उहो करिणो आहे त लेकिन उते जेको आहे त सदको करण बि त उन इबादात में अचे थो त तव्हां सदको बि कयो त इहा बि आदत रूटीन बनायो जॾहिं जुमे ते तव्हांखे हू त रोज़ानो जीअं 5 वक़्त नमाज़ पढ़ो था त पंज ई वक़्त जो न बि ॾींहं में को न को सदको कयो पंहिंजे ॿारनि मिसाल सदको न चवणो माना उनखे ख़र्चु सुठो करे खारायो ऐं पाड़े में यतीम या ग़रीब या माइट जेको हुजे उन खे ज़रूरु कयो न त जुमे जो त इंतिज़ामु ज़रूरु कयो जीअं जुमे नमाज़ जो इंतिज़ामु आहे ईअं ॾिसो यार अॼु मूंखे को सदको करिणो आहे स्पेशली ऐं ॿियो वरी सदको जेको बि कयो वञे त ॿिए जी ज़रूरत मुताबिक़ कयो वञे फ़र्ज़ु कयो हिकिड़े माण्हू बीमार आहे उनखे दवाई जी ज़रूरत आहे उनखे टेस्टूं करायूं हाणे उन खे तव्हां जेकॾहिं फ़र्ज़ु कयो उन खे वठी उनखे चओ था मां सदको कयो आहे मां हलवो पचायो उहो तव्हांखे ॾियां उहो न खाईंदो हुनजी ज़रूरत ई न आहे। अफ़ज़ल सदको इहो आहे जेको ॿिए जी ज़रूरत पूरी कई वञे ॿिए जी हाजत पूरी कई वञे घुर्ज आहे जेकॾहिं तव्हां पंहिंजे मक़सद सां कंदव असां मिसाल मिठो पाणी करे सियारे में बि असां सभी लड़ंदा आहियूं मिठो पाणी करे बसि छो ॾिसो सभे त पाणी न पींदा इन मिठे जी सभु शुगर बि हूंदी कोई मिठो पाणी न पींदो तव्हां ॾिसो त तव्हां पंहिंजे पाड़े में माइटनि ऐं अज़ीज़नि खे ॾिसी पाड़े में ॾिसी करे उते तव्हां उन्हनि जूं ज़रूरतूं का पोड़ी आहे का बेवा आहे कोई यतीम आहे कंहिं ॿार जी फीस न आहे ॾिनल कोई हुनजी पढ़ाई अॻिते नथी वधे या फलाणे माण्हू ते कर्ज़ो आहे हुनजो कर्ज़े ॾियण जे लाइ तव्हां हुनजी हेल्प कयो भले हुनखे तव्हां कर्ज़ बि ॾेई छॾियो त अहिड़ा कमु कयो जंहिंमें अलाह ताला राज़ी थिए अहिड़ा कम नथो कयो जो तव्हांजो पंहिंजो नफ़्स ख़ुशि थिए नफ़्स जे ख़ुशि करण जे कंदो पोइ तव्हां रिया कंदो उहो तव्हांजे लाइ अलाह ताला खे इहो मक़सदु न आहे। अलाह ताला चाहे अलाह ताला बार बार जो क़ुर पाक में फरमाए न अनफ़िकू मिमारा ज़कनाकुम जेको मां तव्हांखे ॾिनो आहे न उन मूं ख़र्चु करो जंहिंमें जे मां वटि जेको कुझु अलाह ताला जो आहे तव्हां वटि जेको कुझु अलाह ताला इहो तव्हांजो पंहिंजो न आहे मां ॾिनो आहे इन मूं हिनखे बि ॾियो यतीम खे ॾियो मिसकीन खे ॾियो कैदी खे ॾियो या जेको मकरूज़ आहे उन खे ॾियो कोई बीमार आहे उन खे ॾियो उनजी ज़रूरत पूरी करो अलाह ताला इहो चाहे थो जेकॾहिं असां इहो शइ छॾे करे पंहिंजे नफ़्स ऐं जहालत जे हिसाब सां कमु कंदासीं उन में न बहितरीनु सदको बहरहाल उहो ई थींदो जेको तव्हांजे हाजतमंद आयो आहे साहिल आयो आहे ज़रूरी न आहे तव्हांखे पैसनि जी घुर करे तव्हांखे ॿियो कमु बि चई सघे थो मुंहिंजो फलानो कमु आहे सिफ़ारिश कयो तव्हां सिफ़ारिश करो केतिरो बि उन हिसाब सां करे बिल्कुलु तमामु ज़बरदस्त तरीक़े सां तव्हां ॿुधायो तव्हां वटि अचूं था रफ़ाकत अली साहब ॻाल्हि उहा ई मां वरी इन्हनि जेका ॻाल्हि कई हुई त जॾहिं असां सदको ख़ैरात कंदा आहियूं मिसाल तौरु ज़कात जो ऐं ख़ल्क़ जी ख़िदमत करणी आहे त असांखे विसरी वेंदो आहे त असांजी जेकी वेझा सभु माइट आहिनि इहे बि अलाह जी ख़ल्क़ ई आहिनि मख़लूक आहिनि ऐं असां सदाईं पंहिंजो इलाइक़ो छॾे परे किथे वञी करे अहिड़ो चैरिटी जो कमु कंदा आहियूं कुझु फ़ोटू कढायूं था या वीडियोस ठारायूं था सिर्फ़ु हिन शइ जी ड्रोड़ में लॻा पिया आहियूं ऐं असांजा वेझा इवन ईअं बि थींदो आहे को वेझो माइट तमामु घणी कंहिं बीमारी जी हालत में हूंदो आहे पर असांखे हुन महिल ख़्यालु न ईंदो आहे जॾहिं उहो हुन दुनिया मां लाॾाणो करे वेंदो आहे पोइ असां वेला कराइण जे लाइ माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ उते पहुची वेंदा आहियूं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। कारी साहब जेका ॻाल्हि कई मां तक़रीबन 100% कारी साहब सां मुतफ़िक़ आहियां ऐं बहितरीनु मुफ़्ती साहब ॻाल्हि कई त असांखे पंहिंजो घरु ऐं पंहिंजो पड़ोस विसरी वेंदो आहे सदको ख़ैरात करण जे लाइ असां सभ खां पहिरियां ॿार ॾिसंदा आहियूं परे परे वारो मदरसो कहिड़ो आहे छो इन जे करे जो मशहूरु मदरसो आहे इन जे करे जो मस्जिद मशहूरु आहे
उते ॾींदासीं त ख़बर पवंदी माण्हुनि खे फलाणो खान आयो हो सदको ॾेई वियो, फलाणो खान आयो हेतिरो सदको ॾेई वियो, हेतिरी ख़ैरात करे। असां में ॾेखार न हुजणु खपे। असांजे लाइ जेका शइ, जेका हस्ती जेको आहे सो असांजे लाइ बाइसे फ़ख़्रु आहे, ऐं असां उन जी सीरत ते अमल करे कोयले मां मोती थी सघूं था। सही। असां जंहिं ज़ात जी सीरत ते अमल करे अदम मां वजूद में अची सघूं था, कोयले मां सोन ऐं हीरो थी सघूं था, उन ज़ात जी इत्तबा खे असां छॾे ॾिनो आहे। तारीख़ तबरी एतिजाज तबरसी सही बुखारी में हदीसुनि जा बाब भरिया पिया आहिनि। मां आहे जेको पड़ोसिन जो ख़्यालु रखे ऐं क़यामत जे ॾींहुं अलाह जी ज़ात उनजो ख़्यालु रखंदी। उन जे लाइ उन खां पोइ असांखे जेका ज़ात मिले थी इत्तबा जे क़ाबिल, उहा आहे अनावा अलीयुनि में नूरन वाहिद, मां ऐं अली हिकु नूर मां आहियूं, नबी जो फ़रमानु आहे। यानी उन ज़ात बि नबी मुकरम जे फ़रमान ते अमल करे ॾेखारियो असांखे। उन खां पोइ काफ़ी ज़वाते मुक़दसा आहियूं जिन अमल करे ॾेखारियो। लेकिन अॼु जो ज़मानो छा आहे असांजो, असां परे खणी वञी सदको करिणो असांजो शौक़ु आहे। ठीकु आहे, असां हीअ शइ कयूं। क़ुरान मजीद फरमाए थो लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून, चौथे पारे जी पहिरीं आयत आहे। यानी तव्हां एसी ताईं नेकीअ ते पहुची कोन था सघो जेसी ताईं उहा शइ ख़र्चु न कयो जेका शइ तव्हांखे वधीक प्यारी आहे। हा, मुंहिंजी दिलि थी चाहे त मुंहिंजे घर में बकरे जो गोश्त पचे ऐं असां सुकून सां खाऊं। पाड़े में मुंहिंजे भाउ जो घरु आहे, घर जे भरिसां घरु आहे, मुंहिंजे घर में बकरे जो गोश्त पचे थो, मूं भाउ खां दाल जी सलाह बि कोन पुछी आहे, भाउ तुंहिंजे घर में दाल बि आहे या न। ऐं वरी मां सुभाणे इहो गोश्त वरी छोरा इहो बोड़ जी प्लेट कढो, हलो मौलवी साहिब खे ॾेई अचूं मस्जिद में, हलो फलाणे खान खे ॾेई अचूं मस्जिद में। ख़ुदा जा बंदा, नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा तालीमात कोन्हे। नबी मुकरम त फरमाइनि था जेको पंहिंजे पाड़े खे छॾे करे परते थो वञे सदको करणु, इन जो सदको क़बूल ई कोन्हे। पंहिंजे भाउ खे छॾे, मुस्लमान भाउ खे छॾे करे कलमो पढ़ंदड़, थोरो रुगो रंज आहे मूंखे भाउ जे घर ॾिसणो ई कोन्हे, मूंखे भाॼाई ॻाल्हाए थी, मूंखे हीअ थो करे, मूंखे हीअ थो करे। बाबा इहे सभु शयूं छॾे ॾियो। अलाह जे रसूल जो फ़रमान आहे सब्र कंदो, मुस्लमान जी थोरी तादी, थोरो तजावुज़ बर्दाश्त सब्र कंदो न, अलाह साईं तव्हांखे तव्हांजा 10 दर्जा बुलंद कंदो। असां फ़क़ति इन शयुनि जे लाइ सॼे मुआशिरे खे बिगाड़े छॾियो आहे। अच्छा चलो ठीकु आहे, मुंहिंजे घर में मुर्गी थी पचे, भाउ जे घर में दाल जी पुछाई कोन्हे का, अटो बि आहे भाउ वटि या न। लेकिन नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कमु ॿुधायांव थो। हदीसूं पढ़ो, सही बुखारी भरियो पियो आहे, सहाय सिता, कुतुब अरबा, शिया सुन्नी सभिनी वटि रिवायतूं आहिनि। नबी मुकरम राति जो ताम खणी ग़रीबनि यतीमनि मिसकिननि वटि पुॼाइनि। नबी मुकरम जे पुश्त ते निशान अनाज खणण जा, काथे अन्न था पुॼाइनि, काथे खाधो था पुॼाइनि, काथे ताम था पुॼाइनि। हो का आम हस्ती छा, हुनखे ज़रूरत हुई छा? इहो तव्हां असांजे भलाईअ जे लाइ ऐं तव्हां असांजे लाइ नमूने अमल थियण जे लाइ काइनात जो रसूल ॿुधाए वियो त ग़रीबनि यतीमनि मिसकिननि जी हीअं कबी आहे ख़िदमत। उन खां पोइ अलाह जे रसूल जेको असांखे अज़ीम दर्जात ॿुधाया, सभ खां बहितर दर्जो उनजो आहे जेको सभ खां पहिरियों इस्लाह जी शुरूआति पंहिंजो पाण खां करे, जीअं कारी साहिब ॻाल्हि कई, उन खां पोइ पंहिंजे घर में, उन खां पोइ पंहिंजे बस्तीअ में, उन खां पोइ इलाइक़े में। अहिड़े हिसाब सां असां चवंदासीं हिदायत कयूं, फलाणे खान खे हिदायत कयूं, मां पाण सुधरियल आहियां ई कोन, मुंहिंजूं पंहिंजूं 3-4 नमाज़ूं कज़ा आहिनि, अॻे खे चवंदो त वञा नमाज़ न छॾिजांइ। छो? दीन मूंते कोन्हे? दीन मूंते बि आहे, मूंखे बि नमाज़ पढ़णी आहे, मूंखे पीउ माउ जो एतिराम करिणो आहे, मूंखे पड़ोसियुनि जो एतिराम करिणो आहे, मूंखे सभिनी खे यानी अख़लाक़ सां पेश अचिणो आहे। लक़द कान लकुम रसूलुल्लाहि फी उसवतुन हसना, असांखे इन्हनि शयुनि खे ॾिसणो आहे। लेकिन असांजो मुआशिरो वल्लाहु आलम अलाए केॾांहुं थो वञे। असांखे तफ़रुक़ बाज़ी में मज़ो ईंदो आहे, अव्हांखे ॿुधायूं, असांखे जेको आहे सो झेड़े कराइण में मज़ो ईंदो आहे, असांखे माल लुटण में मज़ो ईंदो आहे। असां वरी पोइ बि कलमो पढ़ी चवंदा आहियूं असांखां वॾो को मुस्लमान ई कोन्हे। बिल्कुलु, वाक़ई में इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त असांखे इहा सम्झी न अची रही आहे त असां आख़िर आहियूं छो हिन दुनिया में, छा जे लाइ मोकिलिया विया आहियूं। वठूं था नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हूंदासीं। जी नाज़रीन, साई खां पोइ तव्हां सां गॾु आहियूं ऐं सोचियोसीं त
नबी जी शान में हिकिड़ी सुहिणी नात ॿुधूं ऐं उन खां पोइ वरी अॻिते हलंदासीं। हाफ़िज़ मोहम्मद शकील कहरोड़ी साहब खां अॻु में नात ॿुधूं था, पोइ वरी अॻिते जी बिस्मिल्लाह जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इस शोबा नात की एक बुजुर्ग शख्सियत और मारूफ और एक्टिव शख्सियत जनाब बरकत अली कादरी साहब का लिखा हुआ कलाम पेश कर रहा हूँ। मोहब्बत के साथ दुरूद पाक का नजराना। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद बिअदद कुल्लि ज़र्रतिन मिअत अल्फ मर्रा। ए रसूले अमी सब्ज़ गुंबद मकी, ए रसूले अमी, ए रसूले अमी सब्ज़ गुंबद मकी, तुम सा कोई नहीं, तुम सा कोई नहीं, तुम सा कोई नहीं, तुम सा कोई नहीं। अव्वली आखरी ए रसूले अमी खातमुल मुरसलीन, रसूले अमी सब्ज़ गुंबद मकी, तुम सा कोई नहीं, तुम सा कोई नहीं। अव्वली आखरी रब के हक से मुबी, तुम सा कोई नहीं, तुम सा कोई नहीं। आप शम्सुद्दुहा, आप बदरुद्दुजा, सैयदुल अंबिया, आप खैरुल वरा, सैयदुल अंबिया, आप खैरुल वरा। आप शम्सुद्दुहा, आप बदरुद्दुजा, सैयदुल अंबिया, आप खैरुल वरा, सैयदुल अंबिया, आप खैरुल वरा। अक्स नूरे मुबी और रोशन जबी, अक्स नूरे मुबी और रोशन ज़मी, अक्स नूरे मुबी और रोशन जबी, तुम सा कोई नहीं, तुम सा कोई नहीं। आप हैं साहिबे मुसहफ़े किबरिया, आप इमाम रुसुल खातिमुल अंबिया, आप इमाम रुसुल खातिमुल अंबिया। आपके दर के दरबा है रूहुल अमी, आपके दर के दरबा है रूहुल अमी, तुम सा कोई नहीं, तुम सा कोई नहीं, तुम सा कोई नहीं, तुम सा कोई नहीं।
ہے تمنا میری کاش روز جزا سجدگاہ ہو میری آپ کا نقش پا ہے تمنا میری کاش روز جزا سجدگاہ ہو میری آپ کا نقش پا سجدگاہ ہو میری آپ کا نقش پا در پہ آتا رہے یوں ہی برکت حضی در پہ آتا رہے یوں ہی برکت حضی تم سا کوئی نہیں تم سا کوئی نہیں اے رسول امی سبز گنبد مکی تم سا کوئی نہیں تم سا کوئی نہیں اولی آخری رب کے حق سے مبیں تم سا کوئی نہیں تم سا کوئی نہیں बहुत बहुत शुक्रिया पाण सखंड मोइन ख़ान कादरी साहब आहिनि उन्हनि खां बि हिकिड़ी सुहिणी नात ॿुधंदासीं बिस्मिल्लाह। کھلا ہے سبھی کے لیے باب رحمت کھلا ہے سبھی کے لیے باب رحمت وہاں کوئی رتبے میں ادنا نالی مرادوں سے دامن نہیں کوئی خالی مرادوں سے دامن نہیں کوئی خالی قطاریں لگائے کھڑے ہیں سوالی میں پہلے پہل جب مدینے گیا تھا تو تھی دل کی حالت تڑپ جانے والی میں پہلے پہل جب مدینے گیا تھا تو تھی دل کی حالت تڑپ جانے والی وہ دربار سچ مچ میرے سامنے تھا وہ دربار سچ مچ میرے سامنے تھا ابھی تک تصور تھا جس کا خیالی مرادوں سے دامن نہیں کوئی خالی
دعا کے لیے ہاتھ اٹھتے تو کیسے، نہ یہ ہاتھ خالی نہ وہ ہاتھ خالی، مرادوں سے دامن۔ जी नाज़रीन, टाइम जेको आहे सो ॼाणी ते पहुची रहियो आहे। आख़िरी में जेको आहे सो अल्लाह बख़्श साहब खे चवंदसि त को सुठो अॼु जे इंसान खे को मैसेज सुठो ॾेई छॾियो मुख़्तसर। त मां त मैसेज इहो ई चवंदुमि त ज़िंदगी इंसान जी तमामु घटि आहे ऐं इंसान खे दुखो जॾहिं माण्हू को ॿियो ॾींदो आहे त तकलीफ़ थींदी आहे, पर मां चवां थो पंहिंजो पाण खे धोखो न ॾियो। याने ईअं न सम्झो त अञा तौबा जी तौफ़ीक़ मिलंदी या अञा वक़्तु पियो आहे त मां बाद में सही करे वठंदुमि, या वरी ईअं ग़लति कमनि में कॾहिं उनखे अहसास ई नथो थिए त सम्झे थो त मां इहे शायदि कामयाबु थियां थो, हक़ीक़त में उहो माण्हू नाकाम आहे, पंहिंजो पाण खे धोखो ॾिए थो। पंहिंजे पाण खे धोखे खां बचाइण जे लाइ पंहिंजे रब ताला खां कयलनि गुनाहनि जी माफ़ी घुरो ऐं अल्लाह ताला पोइ उन्हनि तौबा जे करे तव्हांजा गुनाह बि माफ़ु कंदो ऐं अल्लाह ताला तव्हांखे सिधे रस्ते ते बि हलाईंदो। आमीन आमीन। साईं तव्हांखे चओ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला नबीहिल मुसद्दद। सभ खां पहिरियां असां इहो ई चवंदासीं त ख़ुदा इंसान धोखे जी दुनिया में न रहे, इन खां थोरो ॿाहिरि अचे, छो त हीअ दुनिया हिकु पल जी आहे। इंसान हिते महिमान थी आयो आहे, हमेशह रहण वारी आख़िरत आहे, उन आख़िरत खे ॾिसे, छो त हज़रत इमाम अलैहिस्सलाम जी तरफ़ फरमान मनसूब कयो वियो आहे। लेकिन वल्लाहु आलम कि जॾहिं इंसान खां का नमाज़ क़ज़ा थी वञे या इंसान रब जे वेझो न वञी सघे न, पोइ उन इंसान खे घुरिजे त पंहिंजे रब सां तालुक़ु जोड़े ऐं इहो पुछे मुंहिंजा रब मुंहिंजो कहिड़ो अहिड़ो गुनाह आहे जंहिंजे करे तुंहिंजी ज़ात मूंखे पंहिंजे बारगाह में सॾे बि नथी। यानी अगरि कंहिंखां फजर जी नमाज़ क़ज़ा थी वञे त उहो रब जी ज़ात खां इहा माफ़ी घुरे त मुंहिंजा रब अहिड़ो मुंहिंजो को गुनाह आहे जंहिंजे करे तुंहिंजी ज़ात नथी चाहे त मां तुंहिंजे दरबार में हाज़िर थियां। इंसान खे हर वक़्तु ख़ुदावंद मुताल सां मुतालिक़ हुजणु खपे ऐं जेके दुनिया जा फ़रेब धोखा आहिनि, माल दुनिया दौलत, या इहो अल्लज़ीना आमनू इन्नमल अमवाल वल औलाद फितनतुन, माल ऐं औलाद आज़माइश आहे, इहो घड़ी खन जे लाइ, पोइ हमेशह रहण वारी आख़िरत वारी ज़िंदगी आहे, उते सुकून सां रही सघो। ऐं हिते हवस ऐं इन जी ख़्वाहिशात जी पैरवी न कयो। माण्हू गुनाह बि करे थो इन जे करे, ऐं माण्हू जेको आहे सो जन्नत में वञण जे लालच में फ़िरक़वारियत बि जेको आहे सो असांजे मुल्क में ई अची पई आहे। ठीकु आहे, ॿियनि मुल्कनि में बि शिया सुन्नी आहिनि, ख़ुदि अमरीका में शिया सुन्नी आहिनि। बिलख़ुसूस हाणे माहे मुहर्रम में जेको फ़िरक़वारियत जो परचम उथियो आहे, इन खे सरनंगू करणु वाजिबु आहे असां ते, छो त इतिहाद ऐं जेको आहे सो इतिफ़ाक़ खां अलावा असां वटि ॿियो को रस्तो कोन्हे। फ़िरक़वारियत ॿियनि मुल्कनि में छो न आहे, बांग्लादेश मुसलमान मुल्क आहे, उते फ़िरक़वारियत कोन्हे, अमरीका में शिया सुन्नी रहनि था, उते फ़िरक़वारियत कोन्हे। असां वटि फ़िरक़वारियत छो आहे? असां वटि इन जे करे जो असां वटि इदारनि जा माण्हू ऐं असां वटि वॾे पैमाने ते कानून जी पामाली ख़ुदि था कनि। बिल्कुलु तमामु ज़बरदस्त तव्हां चयो त फ़िरक़वारियत खां पाण खे पासो करणु घुरिजे, जंहिं लाइ मोकिलिया विया आहियूं दुनिया में उन शइ ते पाण वधीक कमु कयूं। ऐं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी साईं, तव्हां आयो, तव्हां टाइम ॾिनो, शकील साहिबु तव्हांजी महिरबानी, मोइन ख़ान साहिबु तव्हांजी महिरबानी, साईं तव्हांजी महिरबानी, ख़ुर्शीदी साहिबु अल्लाह बख़्श साहिबु तव्हांजी महिरबानी। आख़िरी में तव्हां खां असां नात ॿुधंदासीं, पर जेको आहे सो मोकल वठी छॾियूं नाज़रीन खां। जी नाज़रीन, टाइम जेको आहे पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे, हाणे मूंखे इजाज़त ॾियो। ऐं ॻाल्हि इहा आहे त लतीफ़ चई वियो आहे, भिटाई चई वियो आहे त रोज़ा नमाज़ ए पिणु चङो कमु, पर उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पसिजे प्रिय खे, उहो फ़हम पाण खे ॻोल्हणो आहे। हाणे इजाज़त ॾियो, आख़िरी में तव्हांखे नात ॿुधायूं था। जी बिस्मिल्लाह।
ہو کے اشک بار صرف ایک بار دل سے مصطفیٰ کو تو پکار صرف ایک بار صرف ایک بار ہزار بار اٹھیں گے قدم خدا کی طرف بس ایک بار چلے آؤ مصطفیٰ کی طرف ہوگا بیڑا پار ہوگا بیڑا پار دل سے مصطفیٰ کو تو پکار صرف ایک بار صرف ایک بار غم سبھی راحتوں تسکین میں ڈھل جاتے ہیں جب کرم ہوتا ہے حالات بدل جاتے ہیں کوئی دیکھے تو صحیح ان کی دہائی دے کر یا محمد سے تو پتھر بھی پگھل جاتے ہیں ایسے ہے سرکار میرے ایسے ہے سرکار 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 صرف ایک بار صرف ایک بار